अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इमरान चांडियो सिंध टीवी जे प्लेटफॉर्म तां हिकु दफ़ो ॿीहर हिकिड़े अहिड़े गेस्ट सां जंहिंखे ॾिसण लाइ तव्हां लाज़मी पंहिंजो वक़्तु ज़ाया कंदव। ज़ाया न मतिलबु मुंहिंजो कढंदव त प्यारो महबूब मिठो माखी खटो अंब, हमेशह हुनजी शाइरी में अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि। महबूब मिठे जे नाले सां मशहूरु आहे। संगत प्यारो दोस्त, मुंहिंजो त सभु कुझु आहे। प्यारो बि आहे, दोस्त बि आहे, महबूब बि आहे, भाउ बि आहे, नंढो भाउ आहे, वॾो आहे। तव्हां सभिनी जो ॼातल सुञातल पाण नवाब आहे छा आहे, पर ख़ानदानी नवाब आहे। सो असांजे साम्हूं प्यारो दोस्त, तव्हां टाइम ज़ाया नथा कयूं, प्यारो दोस्त इरशाद जागीराणी त आहे। वॾी महिरबानी। न पहिरियों मां ॻाल्हाईंदुसि, बाद में तव्हां ॻाल्हाईंदो। ठीकु आहे, इहो प्रोग्राम ॾिसो आहे, तव्हांखे ॻाल्हाइण हक़ न आहे। तव्हां एतिरी होस्टिंग कई, अञा तव्हां हिन में बि ॻाल्हाईंदव। हाणे तूं वॾी महिरबानी करे अचे शुरू थींदे, मां वियुसि बी हली शेर पढ़ा यार मां। शेर खे छॾ, पहिरियों मां हाली मां। हलो ठीकु आहे जी। इरशाद जागीराणी जिनो बिल्डर हिकिड़ी बिल्डिंग ठाहींदो आहे त उन इमारत खे सॼो सुहाईंदो आहे, कलरनि सां, शीशनि सां, हिन सां तयारु थियल आहे। पहिरियों इन खे था वठूं त हे जेके तूं ज़ेवर पता आहिनि, हे वास्किटियूं, हे बोस्कियूं, हे राटो घड़ियूं, हे मोबाइलियूं, हे छा आहे, हींअर तूं पैकेज लॻो पई, तक़रीबन घणे जो पैकेज आई? यार काथो कोन लॻा, बाक़ी सुहिणो पाण खे बणाइण जे लाइ, पाण खे वणाइण जे लाइ, प्रोग्राम में तव्हांजे अचण जे लाइ पाण खे तयारु कयोसीं। यानी ख़बर न आहे घणी लागत सां तयारु थियल शयूं आहिनि। इहो मोबाइल तव्हांजे साम्हूं आहे, मोबाइल, घड़ी आहे, वॉच आहे, ऐं वॻो आहे। मोबाइल घणे जी आहे? क़ीमत ॿुधाईंदुसि, तव्हां वरी चवंदो त लहे थो करे। न न न, ईअं तक़रीबन ईअं ख़बर पए, आवाम खे ख़बर पए थोरी। मोबाइल घणे जी आहे? 2-2.5 लख जी आहे। 2-2.5 लख जी। घड़ी, घड़ी खे थोरो ईअं कयो, व्यूअर्स थोरो ॾिसे मथे, हे घड़ी घणे जी आहे? 37,000 जी। 37,000। हे ग्लासिस तव्हांखे पता आहिनि, इहे घणे जा आहिनि? 4,000 जा। पर मूंखे इहो ॿुधाए त जेको ग़रीब माण्हू आहे उहो सभिनी शयुनि जूं क़ीमतूं छो ॾसींदो आहे? अमीर माण्हू खे आदत हूंदी आहे पुछण जी। मां तव्हांखे छा थो नज़र अचां, अमीर या ग़रीब? मतिलबु मां पुछां थो त मां माना अमीर आहे। तव्हां अमीर आहियो न साईं? अमीर आहे। ग़रीब माण्हू बि चवंदा आहिनि मूं वांगुरु घणा तयारु थी वेंदा आहिनि, अमीर ईअं पेंट शर्ट में ईंदा आहिनि। तव्हां शर्मायो छो था? शर्माया नथो, मूंखे लॻे थो खिलां थो। खिलण ऐं शर्माइण में फ़र्क़ु आहे। हिन प्रोग्राम जे फॉर्मेट तव्हांखे ख़बर आहे? न ख़बर न आहे। न ख़बर आहे, व्यूअर्स खे ख़बर आहे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाए छॾियां। अलाए कहिड़ो फॉर्मेट आहे, कचहरी था कयो अलाए। रिकॉर्डिंग में हले, रिकॉर्डिंग हले पई। यार पोइ तूं इहे सवाल पुछा कंदे हुन में? बाबा हे उहो प्रोग्राम न आहे न, पाण में हुन पाण में त हाणे तव्हां करे ॻाल्हाया त मूंखे सम्झ में न ईंदे, मज़ो बि न ईंदई। न मां हिन टाइप, न मां होस्ट आहियां। हिकु त तूं भला वेठो आहीं, ठीकु आहे। हाणे मूंखे तूं इहो ॿुधा, तूं चई सघां तूं पाण में दोस्त हो यार, बुखो निकिरी वेंदी वात में। आवाम खां मां माज़रत चाहियां थो, मां मुंहिंजो यार आहे, दोस्त आहे, भाउ आहे, मां हिनखे तूं चवंदुसि। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, जेकॾहिं इरशाद जागीराणी, मिसाल जागीराणी बरोच न हुजे हा त छा हुजे हा? इंसान हुजे हा? कहिड़ी ज़ात हुजे हा? जाते रब करीम पैदा करे यार, इहो कहिड़ो सुवाल आहे? वरी बि ख़बर पए तव्हांखे ज़ात कहिड़ी पसंदि आहे? कोई बि थी सघां पियो, आदम जी औलाद आहे, कुझु बि थी सघे पियो। अच्छा, मोबाइल यूज़ कंदा आहियो? फेसबुक, व्हाट्सएप? बिल्कुलु बिल्कुलु। पंहिंजे लाइ यूज़ कंदा आहियो, ॿियनि जे लाइ? ॿियनि जे लाइ, ॿियनि खे टाइम ॾींदो आहियां न घणो। लेडीज़ खे, जेंट्स खे, सभिनी खे बराबरि जा कनि। छोकिरनि खे, छोकिरियुनि खे बराबरि जा चई छॾियुमि न। बराबरि जा। अमड़ियुनि जा वधीक आहिनि कुझु। फॉर्मेट ॿुधायां तव्हांखे प्रोग्राम जो। इरशाद जागीराणी, मां तव्हां खां, दोस्त मिठा दिलदार, मां तव्हां खां सवाल पुछंदुसि, ठीकु आहे? सवालनि में तव्हांखे सभिनी जा जवाब ॾियणा पवंदा। मतिलबु हिन प्रोग्राम जो फॉर्मेट ॾियणा पवंदा। इन केस को अहिड़ो सवाल आहे तमामु घणो पर्सनल आहे, या तव्हां हुनजो जवाबु नथा ॾियणु चाहियो, मुंझी था पओ, फासी था पओ, त हुनजो हिकिड़ो शर्त आहे। शर्त इहो आहे त हिन मां तव्हां हिकिड़ी पर्ची खणंदव, उन पर्ची में पोइ जेको बि लिखियलु आहे उहो तव्हांखे करिणो पवंदो। सवाल जो जवाबु जेकॾहिं न ॾियां त? जेकॾहिं न ॾींदव त ईअं ॻाल्हि कर यार, मां हाणे माना सही माना में प्रोग्राम में फॉर्मेट सम्झी वियो आहियां। ठीकु आहे, ओके ओके। प्रोग्राम में सवाल जो जवाबु न ॾियां त पर्ची खणी पवंदी? पर्ची खणी, पर पर्ची में जेको हूंदो उहो तव्हांखे करिणो पवंदो, ठीकु आहे? पर्चीअ में लॻे थो कुझु ॾुखियो ई लिखियलु हूंदो। हा, इहो मां तव्हांखे क्लियर कयां त पर्ची में जेको हूंदो हिन खां वधीक ॾुखियो हूंदो, मां तव्हांखे क्लियर थो कयां, ठीकु आहे? सही, ओके। हाणे कोशिशि कजां सवालनि जा जवाब ई ॾियनि, ठीकु आहे? सही। सवाल स्टार्ट कयूं? ओके ओके ओके। ऑडियंस खे पाण ईअं था कयूं, हीउ जेको पुछा कयो इहो प्रोग्राम में वेसो हूंदो, हे जेको आहे सभु रिकॉर्डिंग में लॻंदो, ठीकु आहे? कयूं सवाल कयूं? रेडी? चश्मो पातल हूंदो तव्हांखे? चओ त लाइ छॾियां, तव्हांजी मर्ज़ी आहे। सिर्फ़ु चश्मो ई लाहियां नी?
मां चाहियां त ऑडियंस तव्हांजो अखियूं बि ॾिसे अलाए मथां वरी हे ग्लासेस घणे जा हुया तव्हां मूंखे 4000 4000 जा हिनखे रखूं मथां ई थोरी देरि में चओ घड़ी लायो पोइ चवंदो चंपल लायो न न न न न प्रोग्राम अहिड़ो फॉर्मेट आहे अहिड़ो फॉर्मेट न आहे हा हिते जेको गेस्ट ईंदो न उहो कुझु न कुझु ॾेई वेंदो अच्छा हा सही वो कंहिं न कंहिं सूरत में ॾेई वेंदो सही कयूं कंटिन्यू कयूं प्रोग्राम कुझु बि न आहे ठीकु आहे अच्छा हर कामयाब मर्द जे पुठियां कंहिं न कंहिं औरत जो हथु हूंदो आहे इहा चवणी आहे हा तव्हांजे पुठियां केतिरनि औरतुनि जो हथु आहे अमड़ जो हथु आहे अमड़ दुआ कंदी आहे मुंहिंजे लाइ ऐं हमेशह जॾहिं मां निकिरंदो आहियां घर खां त अमड़ सां मुखातिब घणी भाङे थियण जी कोशिशि कंदो आहियां बाक़ी जेकॾहिं आउं कंहिं ॿिए जो ज़िक्र कंदुमि त वरी तव्हांजो प्रोग्राम न हली सघंदो टीवीअ ते असां ॿियो ज़िक्र कयूं नथा मतिलबु हेतिरो रंग लॻो आहे अमड़ जो लॻो आहे अमड़ जी दुआ जन्नत जी हवा चवंदा आहिनि न हा अमड़ औरतुनि में जेकॾहिं पुछा कयो था त अमड़ जो वॾो साथ आहे ऐं हिकिड़ी ॿी बि आहे फ़क़ीराणी जेका मुंहिंजे लाइ दुआ कंदी आहे तव्हां जंहिंमहिल एल्बम कंदा जी हुन में एल्बम में तक़रीबन 12 गाना हूंदा आहिनि मां तोसां गॾु हूंदो आहियां यार मां तव्हां करे छो थो ॻाल्हायां हा 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 ठीकु आहे 12 गाना पाण पटड़ीअ तां लही थो वञा छा कयां आदत पइजी वई यार मां प्रोफेशनल होस्ट न आहियां यार ख़ुदा खे मन तूं एॾा मां एॾा अचां पर सवाल मूंखे करणा न पर माना तूं वॾो होस्ट आहे मूंखे कंफ्यूज़ करे न छॾियो कंफ्यूज़ तूं मां कंफ्यूज़ थी वियो मां सोचियां पियो अलाए छा पुछा कंदे अलाए अॻिते छा सवाल तमामु रेट easy थो न? पुछा करे शयुनि जा तव्हां पंहिंजे एल्बम जे सभिनी गाननि जी शायरी तव्हां पाण कंदा जी बिल्कुलु आउं पाण या कंदो मूंखे पर्सनल ख़बर हा आहे सही पर जंहिंमहिल एल्बम लॉन्च थींदो आहे त हुन में जेके गाना हलंदा आहिनि हुन में शायर वरी फलाणो 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 घणा पैसा वठंदा हुननि खां जॾहिं तव्हां इहा ख़बर आहे त शाइरी मां कंदो आहियां त तव्हां इहा बि ख़बर हूंदी त पैसा घणा वठंदो आहियां पर हिन में जेके ही रोज़ी रोटी जो मसइलो आहे इहा ॻाल्हि न कजो अञा न कजे भले माण्हू सोचींदा न तव्हां पुछा कई अथई वाच ई मोबाइल ई घड़ी छा लाइ काॾों आयो कीअं आयो ज़ाहिर आहे त रोज़ी रोटी जो मसइलो आहे यार कीअं ईंदो आहे माण्हू पंहिंजी महिनत मां त ईअं चवंदो आहियां इमरान भाउ ऐं जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे बि चवंदुसि तव्हां वटि जेकी बि सलाहियतूं आहिनि जेको कुझु करे सघो था तव्हां सभु कुझु कयो जंहिंमें तव्हांजो छको लॻे ख़ुदा कॾहिं कॾहिं ॿुधो अथव न ख़ुदा जब देता है तो छपर फाड़ के देता है महिनत कयो पाण वेठो छको लॻो अथई न मौला जो करम आहे मौला जो करम आहे हल ठीकु आहे पर हुन में जेको अंगु हूंदो आहे उहो दुबई ऐं सऊदी जो वधीक हूंदो आहे पाकिस्तान जो वधीक हूंदो आहे शाइरनि जो दुबई ऐं सऊदी आहे शहर घणो आउं तव्हांखे वरी ॿी हिकिड़ी क्लियर ॻाल्हि ॿुधायां घणे भाङे माण्हुनि खे ख़बर न हूंदी या शायदि ॿिया फ़नकार न ॿुधाए सघंदा हुजनि या ताक़त या इहा हिमत या इहो हौसलो न रखंदा हुजनि हा दुबई ऐं सऊदी आहे शाइर ही जेकी फ़नकार अॼुकल्ह जेकी बि मार्केट में मौजूदु आहिनि सभिनी खे शाइर हलाईंदा आहिनि हलाइण जो मतिलबु इहो आहे त शाइर डोनेट कंदा आहिनि मतिलबु इन करे सर्वाइव करे सघंदा दुबई ऐं सऊदी आहे शाइर कंपनियुनि खे हलाइण लाइ उहे पैसा ॾींदा आहिनि छो त उहे ॿाहिरि मुल्कनि में रहनि था उन्हनि खे पंहिंजे देश जी तमामु घणी सिक ईंदी आहे पंहिंजे महबूब जी पंहिंजे पहिरीं पहिरीं तमामु घणी उकीर लॻंदी आहे या ईअं खणी चओ हुनखे यादि कंदा आहिनि त पोइ उहे कलामनि ज़रिए उन्हनि ताईं मैसेजिस पहुचाईंदा आहिनि तव्हांखे पैसा ॾींदा आहिनि उहे शाइर न हूंदा आहिनि ज़ाहिर पैसा भरींदा आहिनि ऐं मुंहिंजो वरी हिकिड़ो ॿियो उसूल आहे तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी जेको शाइर पाण हूंदो आहे जंहिंजो कलाम मूंखे वणंदो आहे उनखे आउं पंहिंजे खीसे में ख़र्ची ॾींदो आहियां ऐं आउं पाण शाइर आहियां त मूंखे वणाइण जे लाइ शाइर वरी महिनत कंदा आहिनि पर कॾहिं कॾहिं को कलाम वणंदो आहे मतिलबु तूं चईं थो त इहो मां सवाब जो कमु कंदो आहियां उन्हनि जो नालो हणंदो आहे पहिरीं पेरेंट ताईं उन्हनि जो मैसेज वेंदो आहे बाबा उनखे इहो इल्म ई न आहे न उनखे इहा आदत न आहे या उहे इहो कमु नथा करे सघनि ज़ाहिर आहे त उनजी फीस भरींदा हर कंहिं माण्हू खे सभु कम न ईंदा आहिनि ज़रूरी न आहे त उहे कम उन्हनि फीस भरींदा ठीकु आहे छॾियो ठीकु आहे ठीकु आहे एजुकेशन ते था चऊं हा मां ॿुधो आहे माशाल्लाह तव्हां BA कई आहे MA कई आहे ऐं LLB वकील बि आहियो तमामु घणी तालीम कई आहे तव्हां एतिरो पढ़ियो मां त 3 क्लास में छॾे भॼी वियोसि हा मूंखे ख़बर आहे तव्हां ख़ैरपुर में पढ़िया आहियो पोइ बेंच ते वेहंदा हुयो तव्हां पोइ बेंच ते ख़बर छो वेहबो आहे ॿुधायो तव्हां ॿुधायो न इन करे जीअं उस्ताद सवाल न कनि उस्ताद सवाल न करनि अॻियूं जेके वेंदा हुआ त सभिनी खां सवाल थींदा ऐं पोयां जेके वेठा हूंदा जंहिं महिल उस्ताद पुछंदो हिन सवाल ॿुधायो पोयां फौरन हथु खणंदा आहिनि ताकी ईअं सम्झनि त हिनखे अचे त हिनखे छॾे ॾेसि ईअं न कॾहिं कॾहिं पोयां फासी पवंदा हुआ कॾहिं कॾहिं अॻिते हलो अॻिते हलो साईं काॾे हलो ईज़ी सवाल आहिनि ईज़ी सवाल आहिनि ऑडियंस तव्हांखां हिकिड़ो सवाल करणु थी चाहे जी जी ठीकु आहे इहो तव्हां सवाल पूरो ई न कयो छा पुछा कयो भई बस इहो पुछो तालीम जे बारे में तालीम केतिरी आहे एतिरी तालीम तव्हां करे कई मां चयो छा हुन मां पुछा कंदो कुझु सही न मतिलबु गुरबत जे दौर में तो एतिरी तालीम कई सुठी ॻाल्हि आहे अबे खे शाबाश आहे अबे पढ़ायो असांखे ऐं अबे मूं ते का बि पाबंदी न हुई कॾहिं बि त हीउ कहिड़ी फील्ड में वञे थो छा करणु चाहे थो ऐं नंढपण खां वठी तक़रीर मुक़ाबले में तमामु घणो पढ़ हुयुसि ऐं माना इहो 97-98 जो ज़मानो आहे जॾहिं सुपीरियर साइंस कॉलेज आहे ख़ैरपुर में जेको कंप्रीहेंसिव आहे 97 में तव्हां छा कयो आहे इंटर कई आहे ऐं 97-98 में यार पोइ हिन हवाले सां त तुंहिंजी उमिरि 46 साल थी वई 62 साल जो आहियां तव्हांजो अञा ग़लति आहे घटि आहे
97 में सुपीरियर साइंस कॉलेज में फर्स्ट ईयर इंटर थी दिया। सुपीरियर साइंस कॉलेज में तकरीर मुक़ाबला थींदा हुआ, उन में मां पार्टिसिपेट कंदो हुयुसि। आउं पढ़ंदो गवर्नमेंट कंप्रीहेंसिव हायर सेकेंडरी स्कूल में हुयुसि, हायर सेकेंडरी शागिर्द हुयुसि, पर छोकिरियुनि सां गॾु पढ़े न कोन पढ़ियुसि। जेकॾहिं पढ़िया न अहिड़ो न हुजे जेकी पढ़िया आहिनि उन्हनि खे बि ॾिसूं था। हा ठीकु आहे, अॻिते हलूं। ऑडियंस जो सवाल आहे जी। त ऑडियंस अस्सलाम वालेकुम, मां आसूं। मां तव्हांखां इहो सवाल करण थी चाहियां त मुमताज़ मौलाई तव्हांखे कंहिं दौर में शाइरी सेखारींदो? मुमताज़ मौलाई सुठो फ़नकार आहे, असांजो शाइर दोस्त आहे, पर मां तव्हांजे इन सवाल सां हिकिड़ी ॻाल्हि एड कंदो हलां। शाइरी हुन मूंखे न सेखारी आहे, पर जॾहिं केसर कल्चर जो ओज हूंदो हुयो, जॾहिं केसर कल्चर तमामु घणी उरूज ते हुई, फ़नकार तमामु घणो हलंदा हुया मार्केट्स में, ख़ासि तौर ते ऑडियो केसर जो तमामु घणो ईअं खणी चऊं त हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो दौरु हूंदो हुयो। उन ज़माने में मां बि सिलेक्शन शाइर हूंदो हुयुसि मुख़्तलिफ़ कंपनियुनि में, मां बि फ़नकार रिकॉर्ड कराईंदो हुयुसि। मुमताज़ चांडे सां मुलाक़ात थींदी हुई, ख़्यालनि जी ॾे वठि हिक ॿिए कंदा हुआसीं, शाइरी हिक ॿिए खे ॾींदा हुआसीं एल्बम्स में ॻाराइण जे लाइ। हुन मूंखे कॾहिं सम्झायो न आहे, पर असीं ईअं खणी चऊं त शाइरी मैदान में हमअसर शाइर आहियूं, उन ज़माने जो शाइर आहियां। यार मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, तूं कहिड़ो दौर थो ॿुधाई? कैसेटनि जो दौर ऐं ओॾी महिल तूं शाइरी मतिलबु एल्बम में सिलेक्शन कंदे? मूं जॾहिं मैट्रिक कई 1999 जो ज़मानो आहे इहो, 1999 में मूं मैट्रिक कई ऐं मैट्रिक महिल ई मैट्रिक महिल केतिरी उमिरि हूंदी आहे छोकिरे जी? यार 15 साल 16 साल 15-16 साल में तूं सिलेक्शन मुमताज़ मौलाई सां गॾु कीअं हुए? मां तव्हांखे ॿुधायां थो न कहाणी। लसो हूंदे त नंढड़ो ॻाल्हि इहा आहे त हाणे जॾहिं खोलियो अथव त ॻाल्हि इहा आहे, उन वक़्तु सभ खां पहिरियां न ॻाल्हि कंप्लीट कंदा हलूं न, त उन वक़्तु आउं पहिरियों जेको कलाम मां लिखी करे मुख़्तार अली शीदी ॾांहुं मां मोकिलियो हुयो, ख़त लिखियो हुयो। पहिरियों कलाम बि शीदीअ ॾे मोकिलियो हुई ऐं उमिरि तुंहिंजी 15-16 साल। मुख़्तार शीदी असांजो सुहिणो फ़नकार हो, ख़ैरपुर मीरस जो, हिकु ई शहर में रहंदा हुआसीं। असांजे शहर जो सुहिणो फ़नकार आहे, भलो फ़नकार आहे, ऐं मरहूम खे अलाह जन्नत नसीब फरमाए। सो मां हुनखे ख़त लिखियो त मूंखे महबूब नाराज़ थी वियो आहे, ख़ुदा खे मञो, अलाह खे मञो, पंहिंजे मिठे महबूब जे सदके, ऐं इलाही माना ॾोरापा ॾेई, इलाही पारतूं करे, इलाही मिसकिन ज़ाहिर करे उन ख़त लिखियो त मुंहिंजो हीउ कलाम ॻाइजो पंहिंजे एल्बम में। उन कलाम जा ॿोल ब्याजानी ब्यानी त जल्दी पिया थी तॻा आस्तां चारी थरा मोलानी प्यारी, बलोची कलाम तव्हांखे सम्झ में अची वियो। अच्छा जल्दी बसि मराए थो फटकाए। पोइ उहो कलाम मां उन ख़त में मोकिलियो, पर मां हिकु साल पूरो हिकु केसेट उन जी वरिती, पर कलाम न आयो मार्केट में। माना उहे ख़तनि वारा कलाम उन वक़्तु न ॻाईंदा हुआ, उहो हिकिड़ो ओज वारो ज़मानो हो। पोइ जॾहिं मुख़्तार शीदी सां मुलाक़ात थी, वरी उन मुंहिंजो टैलेंट ॾिठो, मां हुनखे कलाम जॾहिं ॿुधाईंदो हुयुसि, जॾहिं हुनखे ॻाए ॿुधायमि 2-3 कलाम त हुनखे वणिया। पोइ इहो हिकिड़ो ॿियो किसो आहे त 1-2 कलाम कंहिं ॿिए शाइर जे नाले बि ॻाइजी विया। अच्छा, मतिलबु मुमताज़ मौलाई वारो सवाल जेको ईअं मिली करे खेरपुर वियो, हीअं थी वियो, मुख़्तार शीदी वटि अची वियो। हा, तव्हां चश्मो वरी पाए छॾियो? मां चश्मो इन करे पातो आहे त तव्हांखे पातल आहे, नकुल हुजे न, अकुल हुजे त नकुल हुजे। असली जेका महांगाई हूंदी थी न, मतिलबु सस्ती रोए बार बार, महांगा रोए हिकु बार, ईअं मिसाल आहे। पर मां ईअं न ॾिठो आहे, मां ॾिठो आहे त जेका महांगी शइ हूंदी आहे उहा जल्दी ख़तमु थींदी आहे। ईअं अथव? पोइ लॻे थो ख़तमु थींदी? न ख़तमु अलाह न करे, पर मतां नियत ख़राबु थी लॻे। नियत सुठो चश्मो आहे न। हा, व्यूअर्स, इरशाद सां वरी ॻाल्हि कंटिन्यू कंदासीं, अञा घणा सवाल पिया आहिनि, अॻिते जाम मज़ो आहे। ख़ुदा खे मञो, हेॾे होॾे न वञिजो, वञो बि कसम ॾींदासीं त वरी मोटींदा न, कसम ॾींदासीं त मोटींदा न यार, काॾे न वञिजो, मुर्शिद खे मञिजो, वरी वापसि अचिजो, प्रोग्राम ज़रूरु ॾिसिजो। जी त वेलकम बैक नाज़रीन, वरी वापसि अची वियासीं प्रोग्राम। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां कंटिन्यू असां सां गॾु आहियो, इरशाद बि असां सां कंटिन्यू गॾु आहे। ख़ुदा जे वास्ते गॾु हुजिजो, ईअं न? हा, इलाज करणा पवंदा यार। हे ख़बर अथव कहिड़ो दौरु आहे? हिन महिल 400 चैनल पिया हलनि, ऐं मथां वरी माण्हुनि ख़बर अथव छा कयो आहे? हींअर वाईफाई टीवी अची वञे, एलईडियूं, जंहिंमें 500 चैनल। पर जेकॾहिं तव्हां इहे सवाल पुछा करणा हुया त टेलीफोन कयो आहे, मूंखे हिते घुरायो छो अथव? इहे माना छा आहे? आवाम कीअं ॾिसे तव्हांखे? यार आवाम कीअं ॾिसे तोखे? ठीकु आहे, कचहरी कयो, कंटिन्यू कयूं, अॻिते कयूं। ओके ओके ओके। सिंधी मीडिया जो उहो कहिड़ो होस्ट आहे जेको तव्हांखे पसंदि आहे, ऐं उहो कहिड़ो होस्ट आहे जेको तव्हांखे बिल्कुलु न वणंदो आहे? ॾिसो, 2-4 इन में फ़र्क़ु आहिनि। हिकिड़ा होस्ट हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु प्रोग्राम कंदा आहिनि कॉल जे लाइ, अस्सलाम वालेकुम, असां सां केरु मुख़ातिब आहे, कहिड़े शहर मां, इन खां वधीक न ॻाल्हाए सघंदा आहिनि। हिकिड़ा मेज़बान हूंदा आहिनि इल्मी अदबी माण्हू,
न मां पहिरियां हिकिड़ो जीतामड़ो आहियां, मूंखे कुझु बि न ईंदो आहे। तव्हां अदब में शामिल हो, बेअदब में छा? मां अञा पहिरीं विख खणां थो। विख खणो था। मूंखां वधीक ॾाढा सुठा कंपेयर हिते आहिनि। ऐं मुमताज़ मिर्ज़ा साहिब, नसीर मिर्ज़ा साहिब, बख़्शण मेराणवी, 2-3 असांजा नौजवान। यार छॾ यार, सवाल ते अच न। अच्छा ठीकु आहे। हुननि जो ज़िक्र निकितो अचे, छॾ यार सवाल ते अच। हा, कहिड़ो कंपेयर वणंदो आहे मूंखे? कहिड़ो वणंदो आहे, कहिड़ो न वणंदो आहे? मूंखे पंहिंजो उस्तादु वणंदो आहे, मां हुनखे फॉलो कंदो आहियां। मुख़्तियार मलिक रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जो प्रोड्यूसर बि रहियो आहे, स्टेशन डायरेक्टर जे उहिदे तां उहो हाणे रिटायर थियो आहे। ॾाढो सुठो कंपेयर बि रहियो आहे कंहिं ज़माने में। मां बि सुञाणा, तमामु बहितरीनु। हा, मां हुनखे फॉलो कंदो आहियां, उहो मूंखे वणंदो आहे। कहिड़ो न वणंदो आहे? न वणण में इलाही आहिनि यार, जेके अजायो माना उहे न हुजनि टीवी ते त भलो आहे। हिकिड़ो नालो खण। उन में इलाही आहिनि, ऑप्शन ॾियो त मां ॿुधायां तव्हांखे। ऑप्शन ॾियां? भले ऑप्शन ॾियो। ऑप्शन मां इहा ॻाल्हि माना हिते ख़बर पवंदी त उहे तव्हांखे बि न वणंदा आहिनि, माना ऑप्शन में जेके शुमार थींदा। न, मां तव्हांखे ऑप्शन ॾियां थो, कमु तव्हांजो, मां पंहिंजी जान छॾाईंदुसि। सोराब सुमरो, बहितरीनु शाइक नारे जो, ठीकु आहे। आमिर शाह, स्टूडियो जो सुठो कंपेयर आहे, ॿाहिरि मथां मज़ो न करे। हैदर कादरी, ओवर स्टाइल सुठो, अदाकार भलो आहे। ज़फ़र जिस्कानी, माण्हू भलो आहे। इरशाद जागीरानी, कुझु बि न आहे। तव्हां, मां कुझु आर्टिस्टनि जा नाला खणंदुमि, उन्हनि सभिनी आर्टिस्टनि खे हिकिड़ी लाइन में फौरन क्लियर कजां। ठीकु आहे? असद कुरैशी। असद कुरैशी यार शफ़ीक माण्हू अथव। सलाउद्दीन तुनियो। सलाउद्दीन तुनियो यार रहनुमाई कंदड़ माण्हू आहे, मिलंदो आहे जंहिं वक़्तु बि ॿुधाईंदो आहे त यार तो में ही फॉल्ट आहे, तो में हीअ शइ आहे, तो में हीअ शइ करे सघींदो तूं। नीलम, ख़ूबसूरत आहे। सैरिश भुट्टो। सैरिश भुट्टो चुप छो थी वई? आउं सोचां थो उन लाइ को सुठो जुमिलो हुजे न। हाणे सोचण लाइ तोखे कलाक खपे आहे, क्लियर कर, जल्दी कर। सुठी छोकिरी आहे। सुठी छोकिरी आहे। हा। छोकिरो नालो थो खणाए, गुलाब चांडियो। गुलाब चंडियो गुज़ारे अलाह हुनखे जन्नत नसीब फरमाए। सखी हो शूम हो। इहो त हाणे मूंसां मिलण वारा ॿुधाईंदा न, मां पंहिंजी तारीफ़ पाण कीअं कयां त मां सखी आहियां शूम आहे। मां पंहिंजो वाईफाई जो कोड बि ज़फ़र जिस्कानी खे ॾींदो। अॼुकल्ह जे ज़माने में सभ खां वधीक सखावत इहा आहे। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए? हा। जंहिं महिल तूं ईंदो आहीं न, ऑफिस में ईंदो आहीं, मां वेठो हूंदो आहियां, ज़फ़र हूंदो आहे न, ज़फ़र फौरन मूंखे चवंदो आहे, तुंहिंजे अचण खां अॻु में चवंदो आहे, इरशाद अची वई। मां कीअं ख़बर पई? चेंज वाईफाई ऑन थी वियो अथई। ठीकु आहे? इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो मां सखी आहियां शूम आहे। इहो अॼुकल्ह वॾी सखावत इहा आहे न साईं, कोई पासवर्ड या कोड न ॾींदो आहे। एमबी सरण जो ख़तरो हूंदो आहे साईं। पासवर्ड कोड न ॾींदो आहे? न, मां ॾींदो आहियां न। तव्हांजे मोबाइल जो पासवर्ड भाभी वटि आहे? न, हुनखे मोबाइल हलाइणु घटि ईंदो आहे हुनखे। शक जे दरवाज़े में दाख़िल थींदो आहे न त हुन दरवाज़े में प्यारु हलियो वेंदो आहे। शक न हूअ कंदी आहे। यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेकॾहिं तूं इहे सवाल ॾींदे न, माना ठाहे डायलॉगनि वारा। डायलॉग छा? मां सही ॻाल्हि ॿुधायां, शक जे दरवाज़े में दाख़िल थींदो आहे उहो माना हुते प्यारु। राति जो 2:30 बजे तुंहिंजे मोबाइल ते कॉल थी अचे कंहिं छोकिरी जी, का बि फैन ॻाल्हाए सघे थी, कुझु पुछी सघे थी, का सलाह वठी सघे थी, कंहिंखे कंपेयरिंग जो शौक़ु आहे, कंहिंखे अदाकारी जो शौक़ु आहे, कंहिंखे का मुसीबत आहे, का परेशानी आहे, को बि ॻाल्हाए। मोबाइल खण, कॉल थी अचे तव्हां वटि, खणो टाइम मोबाइल खे। हेॾा भाभी सुतल आहे, भाॼी अधी असांजी सुतल आहे। ठीकु आहे? राति जा 2:30 था थियनि। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। सुञातो? फोटू कोन आयो आहे फोन मोबाइल में, कीअं सुञाणा? मूंखे तव्हांजी शाइरी ॾाढी वणंदी आहे। वॾी महिरबानी तव्हांजी, लख थोरा। तव्हां हिन महिल छा था कयो? सुतो पियो आहियां। कंहिंसां? अकेलो सुतो पियो आहियां। इहे ॻाल्हियूं टीवी ते ॿुधाइण जहिड़ियूं आहिनि। न ॻाल्हि ॿुधो, तूं कॾहिं बि न ॻाल्हाए सघंदे साम्हूं? न ॻाल्हाईंदो आहियां। न ॻाल्हाए सघंदे? ॻाल्हाईंदो आहियां। पोइ न ॻाल्हाए सघे थो, अकुल हुजे त। अॻियो सवाल। हा। मिसाल, अलाह न करे तव्हांजो पंहिंजी फैमिली में हिकिड़ो मसइलो थी वञे, मतिलबु का छोकिरी अचे ऐं चवे त मां इरशाद जी वाइफ आहियां, ऐं साल पहिरियों इरशाद मूंसां शादी कई, ऐं उते अदी बि हुजे, तव्हांजो वालिद साहब बि हुजे, घर जी पूरी फैमिली हुजे, ऐं मिसाल आहे, इहो सच न आहे, मिसाल आहे। सच थी बि सघे थो, को मसइलो न आहे। ठीक है, खत्म थियो, मतलब तू एग्री है? हां, राज़ी है। जेकॾहिं मूं शादी कई हूंदी, लिक में का शादी कई हूंदी, जेकॾहिं मुंहिंजी फैमिली वेठी हूंदी, वो अची थी वञे त पोइ ज़ाहिर आहे लिक में। न बाक़ी उहा शादी न आहे थियल। अच्छा, वो छोकिरी इल्ज़ाम थी हणे त इरशाद मुंहिंजो मुड़ुसु आहे, त घर में तूं पाण खे कीअं डिफाइन कंदे? मतिलबु मुंहिंजे घर वारा तो ते शक कंदा हुन ते, हुनखे मुंहिंजे घर वारनि खे त छॾियो, मुंहिंजे दोस्तनि खे बि मूं ते एतबार हूंदो आहे। मूंसां इहो मसइलो थी बि चुको आहे। मूंखे माना सभिनी पर फुट कसम खयां त इरशाद अहिड़े क़िस्म माण्हू न आहे। मतिलबु पासवर्ड या को कोड अधी वटि कोन्हे? हा, न पासवर्ड मां अहिड़ो रखंदो आहियां जेको कंहिंखे ॿुधाइण जहिड़ो न हूंदो आहे। ॿुधाए न सघंदो आहियां।
हिकिड़ी जॻह ते तव्हां पाता हुया हा त उन तव्हांखे चयो हिकिड़े थाणे ते पाण हले वियासीं बल्कि तव्हांखे चई त हिन मोबाइल जो पासवर्ड ॿुधाए ऐं पासवर्ड मुंहिंजो अहिड़ो रखियलु जेको मां ॿुधाए न पियो सघां ॿुधाए न पियो सघीं हुन चयो ॿुधाए छो नथो त चयो मां पासवर्ड नथो ॿुधाए सघां तव्हांखे हा हुन चयो मसइलो छा आहे चई इंसल्ट फील कंदव तव्हां पंहिंजी हा मां रखंदो ई अहिड़ो आहियां हा मां वधीक चवां असल में थियो ईअं हुयो त मुंहिंजी ID कंहिं हैक करण जी कोशिशि कई हुई सो मां पासवर्ड पंहिंजो बदिलायो ऐं पोइ उन खे माना हिकिड़ी माना जेको आहे न पंहिंजे तरीक़े सां डेडिकेट कयो उहो पासवर्ड मां जेको चोरी कंदो आहे हा पोइ उहो पासवर्ड जेको उहो ई हुयो मिसाल कंहिं केस में तव्हांखे जेल मोकिले थो ने 3 सालनि जे लाइ तव्हांखे मुलाक़ात लाइ सिर्फ़ु हिकिड़ी मुलाक़ात करणी आहे उहा कहिड़े माण्हू सां कंदव मुलाक़ात जो टाइम ऐं क्वांटिटी हिकिड़ी आहे हिकिड़ी मुलाक़ात 3 सालनि में तव्हां करे सघो था उहो करेक्टर केरु हूंदो किरदारु केरु हूंदो इंसानु केरु पहिरियां इहो ॿुधायो त जंहिंजी ख़्वाहिश ज़ाहिर कयां त उहो ईंदो बि सही उनखे वठी अचण जी ज़िमेदारी तव्हांजी मां त हूंदी। कोन वठी ईंदुसि पोइ मां सवाल जो जवाबु कीअं ॾियां तव्हां ज़िमो खणो मां ॿुधाईंदुसि त मां कंहिंसां मिलणु चाहींदुसि तव्हां जवाबु त ॾेई वियो केरु हलो ठीकु आहे दा हिन ॻाल्हि खे हिते दफ़न था कयूं बंदि था कयूं प्यारु हर इंसान खे थींदो आहे ठीकु आहे हा प्यारु हर इंसान खे थींदो आहे ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो लाज़मी थींदो आहे मूंखे बि थियो जानवरनि खे बि थींदो आहे मूंखे बि थियो ॻाल्हि ज़फ़र खे बि थियो आहे तव्हांखे घणा दफ़ा थियो आहे प्यारु इलाही भेरा थियो आहे चीटर ई आहे प्यार जा माना हिकिड़ा न न न न इहे बिशनी बाज़ी आहे मूंखे न ॿुधायो पैमाना आहिनि। प्यार जा पैमाना आहिनि अलाह सां ई प्यारु कयो आहे प्यार त मुंहिंजो तोसां बि आहे इहो तोसां प्यारु मोहबत इहो प्यारु न आहे इहो प्यारु न तोखे अलावा हुनखे इहो कुझु प्यारु थी न। वञे त सभ खां पहिरियां न आऊं न थो न चवां। न न इहो मोहबत कहिड़ी मोहबत थो चईं जेको मां खुली प्यारु ॻाल्हाए। चवण थो चाहियां उहो तूं सम्झी थो उहो ॿुधा उहा हिकिड़ी साईं थी जेका हिन दुनिया में न आहे हिन महिल मुंहिंजी दुनिया में हूअं त आहे पर मुंहिंजी दुनिया में न आहे अलाह हुनखे जन्नत नसीब करे इहो बि चई छॾींदुसि ठीकु आहे मतिलबु ॻोठ जी ॻाल्हि आहे पुराणो ज़िक्र आहे। ॻोठ जी ॻाल्हि बि न आहे शहर जी ॻाल्हि आहे मतिलबु कराची खां अलावा ॻाल्हि आहे शहर जी ॻाल्हि आहे ऐं सफ़ा कहर जी ॻाल्हि आहे बसि पोइ छॾे ॾियोसि 3 होस्ट मां तव्हांखे ॿुधाईंदुसि हींअर नाले वारा होस्ट आहिनि हिकिड़ो नालो खणो आहे तारीफ़ में न जेको तव्हांखे सुठो लॻे हा दोस्त आहिनि असांजा उन्हनि मूंखे चयो त यार हिन टाइप जो सुवालु इरशाद खां ज़रूरु कजां ऐं इरशाद जी असांखे दिमाग़ जी ख़बर पवंदी ब्रेन जी ख़बर पवंदी सोच जी ख़बर पवंदी हैदर क़ादरी आमिर शाह शाइक नरजो अली गुल मल्ला सोराब सुमरो इन्हनि मां हिकिड़े जी इन मां 2 माण्हुनि मूंखे चयो त हे सुवालु कजांइसि ऐं मां हिकिड़ी छा कयां माना चूंड कयां सुठो होस्ट कहिड़ो आहे हिननि मां अली गुल मल्ला सोराब सुमरो हैदर क़ादरी आमिर शाह शाइक नरजो सोराब सुमरो जेकॾहिं इरशाद जागीरानी हिकु माण्हू खे गिरफ़्तार कराए त उहो केरु हूंदो जे माण्हू खे गिरफ़्तार कराइणु चाहियां उहो केरु हूंदो हिकिड़े खे तूं गिरफ़्तार मां तोखे ऑर्डर आहे हिकिड़े खे कराए सघे थो गिरफ़्तार छा में प्यार में इश्क में मोहबत न, न, में? न, न, न। बाक़ी थाणे में हा यार दोस्त हिकिड़ो ॾाढो ॾुखियो सुवालु आहे हुनजो जवाबु ॾियणो पवंदो भली कयो ॾुखियो आहे त तुंहिंजे लाइ मूंखे नथो लॻे यार तूं जंहिं हिसाब सां सुवाल जो जवाबु ॾिए थो मूंखे नथो लॻे तुंहिंजे लाइ ॾुखियो हूंदो पर तूं बि मूंखे लॻे थो ॾुखियो आहे हींअर तव्हांखे फैमिली खां अलावा पंहिंजी फैमिली खां अलावा कंहिं छोकिरी सां प्यारु आहे वॾो आशिक़ पियो थी चुप थी वए तूं कीअं चयो त इहो कसम ई क़ुरान जो कीअं चयो त इहो सुवाल यार इहो लिखियलु आहे हिते सुवाल करण लाइ कीअं चयो अथई लिखियलु आहे मां न कयो आहे लिखियलु आहे ॾुखियो कीअं आहे इहो उनखे रिश्वत ॾियणी पवंदी इन सवाल खे पास कयोसि कीअं माना पास कयो छॾियो हिनखे हिन जवाबु न ॾींदे छॾियो हिनखे ॿियो को सवाल कर अॻिते वध मां तव्हांखे हिन प्रोग्राम जो फॉर्मेट सम्झायो जंहिं सुवाल जो तव्हां जवाबु न ॾींदव त हे अचानक मुंहिंजे असल में चए त मां नालो खणंदुसि तॾहिं मसइलो आहे न खणंदुसि तॾहिं मसइलो आहे मां हिन सवाल खे इन करे पास थो करणु चाहियां बास्केट हिनखे यूज़ कंदो न हा हिनखे यूज़ कंदुसि मां तव्हांखे क्लियर कयोमि त हिन में हुन खां वधीक ॾुखियो सभु कुझु थी सघे थो हा ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे इन खां पहिरियां वरी अञा वधीक में पवां इहो ॾुखियो सही आहे ॿुधायो हे मां खोलियां पाण पढ़ी ॿुधायो ॿुधायो हीअ माना मूंखे हाणे ख़बर पई त इंट्रो में तव्हां मूंखे माना जेकी शयूं पातल आहिनि उन्हनि जा रेट छो मालूम कया आहिनि
याने ख़बर पई आहे मूंखे पढ़ी ॿुधायो ऑडियंस ॿुधे तव्हां इन्हनि मां हिकु शइ जी कुर्बानी ॾियो वाच जी कुर्बानी ॾियो वास्केट या चश्मो भाऊ मां चश्मो पातो तूं छो पातो हे ठहे न पियो या न माना तूं चाहीं थो त मां बग़ैर चश्मे जो हुजां हरमेटा हल मां तोखे हिकिड़ो चांस ॾियां थो पर्ची मां विसरी थो न सवाल जो जवाबु ॾे न बसि पर्ची ठीकु आहे पर्ची ठीकु आहे मां बग़ैर चश्मे जे बि ॾिसी सघां थो मूंखे दीद आहे घणो चश्मो आहे 4000 जो आहे नकली बिना असली आहे असली आहे पक अमेरिका में हिकिड़े दोस्त गिफ्ट कयो आहे पाकिस्तानी 4000 रुपए जो आहे उतां त सस्तो हूंदो तूं प्यारो दोस्त ऐं दिलि नथी चए यार हिनखे मां कुर्बान कयां ख़बर अथव हिनखे करिणो छा आहे छा करिणो आहे हे तव्हां मूंखे थोरी ॾींदव हा हे स्क्रीन ॾिसे थी हा तव्हांजे साम्हूं आहे स्क्रीन ॾिसे थी हाणे बनी छॾी रखी छॾियां पाण वटि न बनी छो छॾे टेलीग्राम सुहिणा आहे चश्मो सुहिणो आहे न मां तोखे छा चयुमि त महांगी जेका शइ आहे वधीक न हलंदी आहे सस्ती शइ हलंदी आहे न पर पाण रखी छॾियां वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई 4000 ॾुख अथई मूंखे न ठीकु आहे ओके तो कुर्बान आहे मूं तां कुर्बान छा थियो आहे प्रोग्राम में फासी पियो पाण मां छा कयां यार दोस्त ठीकु आहे ओके इहा ख़बर पई त हाणे ॿिए सुवाल जो जवाबु ॾियणो आहे मूंखे यार हे ॾुख ॾाढो थो थिए मूंखे ठीकु आहे इहो ज़फ़र जी खणी किथे आहे चइजांसि ठाराए वञी 100 रुपयो खणी लॻंदुसि पर चश्मो सही अथसि ठीकु आहे अॻिते हलूं प्रोग्राम में हलूं ॾुख करणो थियो अथई न न बसि मां चश्मे में सुहिणो पियो लॻां तो बर्दाश्त न कयो पघर छो अची थी चश्मे ॾुख में यार ख़ुदा मां तूं हिकिड़ो 100 रुपया जूस न पीआरींदो 4000 चश्मो वियो अथई न अहिड़ी ॻाल्हि न आहे को मसइलो ई न आहे ये मां मज़ाक थो कयां मज़ाक कयो ठीकु आहे अॻिते हलूं ठीकु आहे मज़ाक में चश्मो बनी छॾी ख़ैर आहे यार ख़ुदा के माना छह चश्मे के ओके ओके ठीकु आहे हे त चश्मो भॻवा माण्हू दिलियूं बनी छॾी वरी चश्मो दिलि बनी छॾी माण्हू यार हे त चश्मे जी ॻाल्हि आहे यार ठीकु आहे मूंखे लॻे थो तोखे घणो ॾुख थियो न, आहे कोन ब्रेक ते हलूं ब्रेक खां पोइ था अचूं ठीकु आहे थोरो तूं फ्री थियनि तोखे हवा ववा एसी वेसी हुजऊं जी त नाज़रीन हींअर वक़्तु आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो इरशाद जागीरानी असां सां गॾु आहे डोंट गो अवे वी विल बी राइट बैक स्टे होम स्टे विद अस वेलकम बैक नाज़रीन तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ऐं वापसि अची विया ऐं असांजे साम्हूं वेठल आहियो प्रोग्राम खे ॾिसो पिया जारी आहे इरशाद बि वेठो आहे साॻियो ई फॉर्मेट हले पियो इरशाद जागीरानी खे ॾुख थियो हूंदो चश्मे जो यार अरे चश्मे जी ॻाल्हि पाण थो करे चश्मे जी ॻाल्हि पाण ही उहा फिल्म जी कहाणी मूंखे यादि अचे थी जंहिंमें उहो हिकिड़ो डायलॉग हूंदो आहे आपको गुस्सा नहीं आता उहो चवंदा नहीं आता प्यार सां ॾाढो अरे छा कंदा आहिनि आख़िर में गुस्सो अची वेंदो आहे तव्हां मूंखे यादि छो था ॾियो बार बार जेको थियो सो गुज़रियो पर हिकिड़ी ॻाल्हि आहे तूं इलाही उन चश्मे में सुहिणो पियो लॻी मूंखे बर्दाश्त न पियो थिए हा न पर सवाल ॾिसो तव्हां पाण कढियो आहे हा सही आहे ठीकु मां आहे तव्हांखे पर्ची न ॾिनी आहे को मसइलो ई न आहे तव्हांखे ख़बर आहे इंडिया जे कहिड़े आर्टिस्ट तूं बर्दाश्त छो न पियो थिए जलते क्यों प्यारे ख़ुदा तुम्हें भी देगा ट्रक पे लिखियलु हूंदो आहे यार तूं पढ़ी वठी आहे न इहो कॾहिं कॾहिं अलाह साईं ॿुधी वठंदो मां दिलि में चवां प्यारी इहो चश्मो मां पायां हे हिनखे ॾियां पोइ पतो ई चश्मो ई ख़तमु थी वियो ज़फ़र ठहिराए पियो अच्छा ॻाल्हि ॿुध इंडिया में अनिल कपूर खे तूं ॾिठो हूंदो हा हींअर तूं चश्मो पातो न ओड़ो पियो लॻी अनिल कपूर जहिड़ो इहा मुंहिंजी बदनसीबी आहे ख़ुशनसीबी आहे ख़ुशनसीबी आहे मां चवणु ॿियो पियो चाहियां जुमिलो तव्हां काई हो ज़फ़र जिसकाणीअ जो नालो खयो ज़फ़र जिसकाणीअ 3 शादियूं कयूं आहिनि अॻिते हली तव्हां ॿी शादी जे लाइ सोचो पिया सोच में न आहे नसीब में थी वेंदी सभा खान खे व्हाट्सएप मैसेज कंदो ई सच ॿुधाए मैसेज कंदो हुन में का ख़राबी न आहे मैसेज करण में सुठी दोस्त आहे उहो बि कंदी आहे मैसेजिस राब्ते में रहंदा आहियूं सुठी दोस्त आहे भली दोस्त आहे मुंहिंजी बि दोस्त आहे बहितरीनु दोस्त आहे मुंहिंजी बि दोस्त आहे सुठी छोकिरी आहे ज़ाहिर आहे हुन में मां सम्झा हिकिड़ो गानो बि पाण कयोसीं सभा सां न ॿ गाना कयासीं वॾी ॼाण मां इहो ई पुछणु चाहियां ठीकु आहे ॿ गाना कयासीं अॻिते हलूं था जी सिंधी मीडिया जी पंहिंजे सिंधी चैनल जी उहा कहिड़ी छोकिरी आहे जेका तोखे लॻे थो त यार न हीअ महिनती छोकिरी आहे सुठी आर्टिस्ट आहे हीअ अॻिते वेंदी अॻिते वेंदी अॻिते वञणु खपे हुनखे शाज़िया करीम ऑडियंस सां हिकिड़ो वरी सवाल करणु जी 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 आउं हाज़ुर आहियां साईं अॼु अवाम जी अदालत में वेठा आहियूं
अलाह को तोखे जेको आहे सो ॾियोसि माइक ॾियोसि माइक घोट बणाईंदो वरी तोखे बि दुआ थो कयां ॾिसो हो घोट बणाए अहिड़ा सवाल माना लिखी आयो आहियां हा दा जी अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो सजाद अली आहे इरशाद भाई सां सुवालु आहे इरशाद भाई तव्हां पहिरियों सिंध टीवी न्यूज़ में एंकर हूंदा हुयो न्यूज़कास्टर हूंदा हुयो ऐं हाणे तव्हां सिंध टीवी में एंटरटेनमेंट में आहियो त पहिरीं वारी जी जॉब में मज़ो हूंदो या हाणे तव्हांखे इंजॉय फील थो थिए मतिलबु जंहिंमहिल होस्ट थिए सिंध टीवी न्यूज़ ते ऐं हाणे में कहिड़ो फ़र्क़ु आहे पहिरियां ख़बरूं पढ़ंदो हुयुसि ऐं हाणे वरी मुंहिंजे बारे में ख़बरूं पढ़ियूं थियूं वञनि फ़र्क़ु इहो आहे लिखियूं थियूं वञनि बाक़ी इज़त ऐं मक़ाम तमामु घणो हाणे हिन फील्ड में घणो मिलियो आहे मूंखे न्यूज़कास्टिंग में वरी ईअं हूंदो हुयो इमरान भाउ त उते कोट ऐं टाई पाए ईंदा हुआसीं त पोइ माण्हुनि खे ॿुधाइणो पइजी वेंदो हुयो त साईं मां टीवीअ ते ईंदो आहियां मूंखे तव्हां ॾिठो आहे करे छो त उते हुलियो चेंज माना पाण जीअं हींअर आहियूं उते न्यूज़कास्टिंग में पाण खे ईअं न रहणो हूंदो हुयो ज़ाहिर माण्हू कोट टाई माना पाए ईंदो त पोइ माण्हुनि खे पब्लिक न सुञाणींदी हींअर हीउ जेको माहौल आहे न हिन में पब्लिक सुञाणे थी हिते वधीक मोट मिली हिते वधीक मोट वधीक मिली सिंध टीवी ते जंहिंमहिल तव्हां शाइर थियव राबेल जहिड़ी रात शाइर हुयुसि पर जॾहिं प्रोग्राम इहे कया पोइ मोट वधीक मिली राबेल जहिड़ी राति मुंहिंजो तमामु घणो मशहूरु प्रोग्राम आहे जंहिंखां मां माना निकितो आहियां ॿाहिरि माना सुञाणप ठाही आहे पंहिंजी पर वधीक मां सम्झां 2 एल्बम तूं जेके गाननि जा कया आहिनि ॾाढियूं तो ते तवायूं आहिनि ख़ानदानी नवाब आहे रब इज़त कई आहे रब इज़त कई आहे इन जुमिले खां पोइ मां छा चवां शाइरी ऐं गुलकारी इन ॿिन्ही मां तव्हांखे हिकिड़े खे चूज़ करिणो पए त कंहिंखे कंदव ॿई गॉड गिफ्टेड आहिनि अलाह हिनखे माना जेको आहे सो को सिलसिलो कटे सघे थो मुनक़दा करे सघे थो माण्हू पंहिंजे वसे यार इन केस माना ॿिन्ही मां तोखे प्यारो कहिड़ो आहे हिकिड़ी शइ छॾणी पवंदी हा हिकिड़ी ख़तमु करणी पवंदी न मुंहिंजी सुञाणप शाइरी तमामु घणी आहे शाइरी में तमामु घणी मूंखे मोट मिली आहे मां जेकी सिंध ते शाइरी कई आहे जेका बि शाइरी कई आहे या मज़ाहिया शाइरी तमामु घणी कई आहे मूंखे जेका पहिरियां जेका मोट मिली उहा शाइरीअ मां मिली आहे त मां शाइरी खे कंटिन्यू कंदुसि राग जी ख़बर न आहे मोट मिलंदी त पोइ शायदि अॻिते ख़बर न आहे पर माना माइनस राग खे करे सघे थो शाइरी खे न माना जेका तुंहिंजी बुनियाद चए थो आहे उन बुनियाद खे तूं ख़तमु नथो करे सघे शाइरी आहे त इरशाद आहे अॼुकल्ह टिकटॉक घणियूं थियूं अचनि तुंहिंजूं मां ॾिठो टिकटॉक ॾाढियूं थियूं अचनि छाजे करे थो असल में इहो ईअं थियो हिकिड़े भेरे सची ॻाल्हि ॿुधायां तुंहिंजे अबू तोखे छा चयो टिकटॉक जे लाइ उहो त चई त इहो वयात कमु आहे पर हिकिड़ी ॻाल्हि सची ॿुधायां सची ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े भेरे मां हिकिड़े होटल में वेठो हुयुसि उते टिकटॉक वारा वेठा हुया दोस्त जेके टिकटॉक ठाहींदा आहिनि उहे पंहिंजा स्टार पंहिंजी दुनिया में पाण आहिनि तमामु घणी रश थी वई हुते ऐं उन्हनि सां गॾु सेल्फियूं उन्हनि सां गॾु माना फोटोग्राफी तमामु घणी थी वई त पोइ हिकिड़े दोस्त सां मां सलाह कई मां यार इहो हिकिड़ो मैदान ख़ाली आहे जिते पाण खे हुजणु खपे हिननि जो पंहिंजो हिकिड़ो सॼो वायोमंडल आहे पंहिंजी दुनिया आहे पोइ इनखे ॻाल्हि खे मद्देनज़र रखी करे माण्हू सर्च बि कनि पिया मूंखे मुंहिंजा गीत को ॿियो रखे बजाए हुनजे त मां पाण रखां या पंहिंजूं शयूं पाण रखां इन करे मां टिकटॉक यूज़ कयो फॉलोअर घणा अथई हिन में फॉलोअर हिन वक़्तु लख खां मथे आहिनि माना हाणे ताज़ो शुरू कयो आहे टिकटॉक ते हा ऐं पंहिंजे मिलियंस में लाइक आहिनि सिंध टीवी जे पेज फेसबुक जे पेज ते उते बि लखनि थी वेंदा मतिलबु लख जे क़रीब आहिनि लॻभॻि आहिनि मां यादि न आहे मूंखे पूरा पर यार तोखे लॻे नथो तूं जल्दी तरक़ी कई आहे रब इज़त कई आहे अॻिते हलो हा जानवर कहिड़ो पसंदि आहे माना सुठो लॻंदो हुजे जानवर यार तोतो वणंदो आहे मूंखे जेको ॿोलींदो आहे कल्ह मां ज़फ़र खां हिकिड़ो सवाल कयुमि जानवर कहिड़ो पसंदि हुन चयो कुतो मां चयोमांसि यार कुते जो आवाज़ ॿुधायो असल में तव्हांखे ख़बर ई न पई त मां जानवर जो नालो ई न कयो मां पखीअ जो कयो मां तव्हांजो बि इम्तिहान पियो वठां मां जानवर जो ॿुधायो ई न आहे मां पखीअ जो ज़िक्र कयो तोतो पखी इंसान जानवर में ख़बर ई नथी पए त केरु इंसान आहे केरु जानवर मां हुनखे चयुमि त यार कुतो पसंदि आहे तोखे हुन आवाज़ करे ॿुधाए हिते खिली पियो अचे यार आवाज़ कीअं कया मां चयो हिकिड़ो जानवर तोखे पसंदि आहे ज़फ़र जिसकाणी असांखे आवाज़ कुते जो करे ॿुधायो पखी जो तव्हां इहो चई करो मिठू पुट मिठू पुट हेॾे मूं करंदा हेॾे स्क्रीन ते मिठू जेको हूंदो उन ॾेई पहिरियों मां आवाज़ कढंदुमि पोइ तव्हां कजो स्क्रीन ते ठीकु आहे यार हालत मिठू पुट मिठू पुट तुंहिंजे मिठू में मादी वारो आवाज़ थो अचे साईं ॻाल्हि इहा आहे त तो जेको आहे न सो बाक़ाइदा इहे मुश्किलूं ॾिनियूं आहिनि कंहिं त हाणे तुंहिंजी प्रैक्टिस आहे अॻिते हलो ठीकु आहे राति जो रस्तनि ते मुश्किल न ॾिबी आहे इहे अक्सर होटलनि ते जेके ॿाहिरि होटल हूंदा आहिनि उते हूंदा आहिनि VCR वारो दौर यादि ॾियाराए छॾी तव्हां ऐं मां बल्कि तूं ऐं मां फिल्मूं ॾिठियूं आहिनि कंहिं त माने मुराद अली वारे होटल ते पहिरियों थोरी इज़त कई तव्हां मां वरी छा आहे त प्रोग्राम जे हिसाब सां ॻाल्हायो पर पोइ सोचियुमि त हाणे प्रोग्राम में फॉर्मेट ई तूं वारो आहे त तूं ते हल बाबा हिकिड़ो ॿेड़ो आहे ॿेड़ी आहे जंहिंमें तव्हां 4 माण्हू वेठा हो हा इरशाद जागरानी बि वेठो आहे हुन ॿेड़े में शमन मिराली बि वेठो आहे मुमताज़ मोलाई बि वेठो आहे अहमद मुगल बि वेठो आहे पर उन ॿेड़ी में माण्हू 3 था वेही सघनि जेकॾहिं चोथों वेहे थो त ॿेड़ी ॿुॾे थी हाणे हिननि टिनी मां तव्हां कंहिंखे आउट कंदव माना सियाणा सच चवंदा आहिनि भरी ॿेड़ीअ में वाणियो गोरो न माना हिकिड़ो माण्हू न वेहंदो हुन में हा हिकिड़ो न वेहंदो
अख़्तियार कंहिं वटि करण आहे मूं वटि अख़्तियार तव्हां वटि आहिनि उन मां टिनी मां तव्हां कहिड़े माण्हू खे आउट कंदव यार हाणे 3-4 सुरीला थो ॿुधाइनि चार कहिड़ा यार मां तोखे सही माण्हू नथो लॻा पर ॻाल्हि इहा आहे त 3 असांजा सुञा नाले वारा रागी आहिनि अहमद मुगल शमन मीराली मोलाई असांजो सुठो फनकार आहे सो यार मां पंहिंजो पाण खे फिटी कंदुमि यार पर तव्हांखे ख़बर आहे संता सां इलाही प्यार कंदी आहे मूंसां तमामु घणो प्यार कंदी पर हाणे जॾहिं फ़ैसिलो पाण वटि हूंदो आहे न जजू कॾहिं कॾहिं माण्हू पाण जॾहिं हूंदो आहे न त पोइ पंहिंजो पाण खे कसु लॻी वेंदी आहे टिकटॉक ते फॉलोवर लेडीज़ वधीक आहिनि जेंट्स वधीक आहिनि इहा ख़बर न आहे यार मां कॾहिं ॾिसंदो न आहियां फॉलोवर्स खे ॾिसंदो न आहियां त घणा केरु मूंखे फॉलो करे थो मूंखे ख़बर न आहे पर मूंखे शाइरीअ में जेके मुंहिंजा फॉलोवर तमामु घणा आहिनि उहो उन्हनि जो अंगु जेको आहे औरतुनि में तमामु वधीक आहे माना औरतुनि जो तइदादु वधीक आहे यार कुझु माण्हुनि जो चवणु त तव्हां उनखे कॉल अटेंड न कंदा हो माण्हुनि जूं ऐं उन्हनि खे मैसेज कंदा आहिनि त मैसेज जा जवाब न ॾींदा हो असल में छा आहे त माण्हू फैंस जी ॻाल्हि था कयो तव्हां मां तमामु घणो प्यारु कंदो आहियां ऐं मूंसां गॾु ज़फ़र रिज़कानी हुयो ज़फ़र इलाही ज़िक्र थी वियो आहे हे माना प्रोग्राम हुनजो थी वियो आहे पोइ हिकिड़े भेरे प्रोग्राम दौरान सक हेॾे हुयासीं हैदराबाद में उते फैंस मिलण आया ज़फ़र तंग थी वियो मुंहिंजे फैंस मां तंग न पियो थियां नेट असांखे ॿाहिरि कढी छॾियईं चई तव्हां ॿाहिरि वेही कचहरी कयो सो फैंस सरमाए हूंदा आहिनि पर जेकी टेलीफोन करे वरी पुछा कंदा आहिनि साईं केरु था ॻाल्हायो यार हाणे ॻाल्हि आहे पाण में वेठा आहियूं तव्हां जंहिंजे फ़ोन कंदो तव्हांखे ख़बर हूंदी न मां कंहिंजे फ़ोन कई आहे चवंदा आहिनि केरु था ॻाल्हायो वरी जेकॾहिं चऊं साईं त फलाणो थो ॻाल्हायां साईं ख़ुशि आहियो साईं ॿियो सभु ख़ैरु आहे बार बार जेकॾहिं हिकिड़ो ई जुमिलो हूंदो त ॿुधाए रहा माण्हू माण्हुनि वीचारनि खे ख़बर न आहे वीचारा बार बार इन लाइ चवंदा आहिनि त इरशाद जागीरानी साईं फ़ोन खई आहे साईं ख़ुशि हो बार बार चवंदा साईं ॿियो सभु ख़ैरु आहे हर जुमिले खां पोइ ॿियो सभु ख़ैरु आहे ॿियो सभु ख़ैरु ॿियो सभु ख़ैरु आहे इन जे लाइ सुठो तरीक़ो इहो आहे ई कंहिंजे फ़ोन कंदो आहियां त मां सभ खां पहिरियों फ़ोन करे उनखे मूंखे ख़बर हूंदी आहे उन वटि मुंहिंजो नंबर सेव हूंदो पर पोइ बि आउं चवंदो आहियां अस्सलाम वालेकुम इरशाद पियो ॻाल्हायां इरशाद जागीरानी उनखे ॿुधाईंदो आहियां माण्हू सवलो तरीक़ो इहो आहे त जंहिंजे बि तव्हां फ़ोन कयो पहिरियों पंहिंजो नालो ॿुधायो उनखां पोइ कम जी ॻाल्हि कयो ॾाढी मुख़्तसिर ज़िंदगी आहे ऐं इलाही कम आहिनि माण्हुनि खे सो इहो हाल वाल छा हाल आहे ख़ुशि आहियो चङा भला न करणु खपे घर में सभिनी खां वधीक कंहिंखे प्यार आहे फैमिली में चाचनि खे प्यारो आहियां चाचा प्यारु कंदा आहिनि इलाही मामा बि प्यारु कंदा आहिनि मामा बि प्यारु कंदा आहिनि चाचा प्यारु ॿियो मामू मुरीद जा कलाम ॻाईंदो आहियां आशिक़ आहीं तरुण कलाम त तुंहिंजो आहे न यार क्लियर थी वियो आहे मामे खे घणा पैसा वरिता हिन गाने जा शाइरी में सही ॿुधाए मामे मुरीद खे छो था मामे सां हिसाब ई न आहे मामो ॾेई छॾींदो आहे दोस्ती में हा उन खां घुरंदा रहंदा आहियूं न वॾा आहिनि न वॾा आहिनि जंहिं महिल ज़रूरत हूंदी मामा बसि पैसा खपनि त मोकिले छॾींदो आहे उन सां हिसाब न आहे अलाए घणा नंढपण खां वठी अलाए घणा वठी चुका आहियूं प्रोग्राम जो आख़िरी सवाल कयो आख़िरी कयो या हिन खां सेकेंड लास्ट पे करे सघो था हा हलो ठीकु आहे आख़िरी था कयूं पाण हा थोरो इम्तिहान जी घड़ियूं आहिनि हिकिड़ो तव्हांजो बेस्ट फ्रेंड आहे हिकिड़ो तव्हांजो प्यारु आहे ॿ करेक्टर तव्हांजे साम्हूं हिकिड़ो तव्हांजो बेस्ट फ्रेंड ॿियो तव्हांजो प्यारु इन ॿिन्ही मां तव्हांखे कंहिं हिक खे चूज़ करिणो आहे तव्हां कंहिंखे कंदव माना हिकिड़े खे छॾे ॾियणो आहे ख़तमु माना मोहबत या छॾे या प्यार खे ख़तमु कयो या पंहिंजे दोस्त खे ख़तमु कयो मां त चवां थो प्रोग्राम खे ख़तमु कयो हिन सवाल खां पोइ वाइदो तव्हां सां ख़तमु कंदासीं हिन प्रोग्राम खे ई ख़तमु कयो हिन सवाल ते छो फील थियो त हिन प्रोग्राम खे ख़तमु कजे प्रोग्राम में वक़्तु थी वियो आहे न पुॼाणी ते पहुची वियो आहे हिन सवाल खां पोइ यार मां नथो चाहियां त मां तोखे ख़तमु कयां तूं मुंहिंजो प्यारो दोस्त आहे ऑनियर त कर न हिन सवाल खे बि छॾियो न न न छॾियो इम्तिहान जी घड़ी वठो भले न न न न वाच वठो भले मुंडी वठो भले पर इहो जेको आहे मतिलबु हिननि खां वधीक ॾुखियो हुजे हे ऑप्शन ठीकु आहे उहो मसइलो न आहे हाणे कहिड़े दोस्त खे रंजू कयूं कहिड़े खे तकलीफ़ वरी बि करिणो पए त अधु तो करे चुको आहीं तूं सवाल में अधु करे चुको आहीं तोखे विञाइण नथो चाहियां प्यारो मामू खे सुठे फ्रेंड खे अधु करे चुको आहीं ऐं प्यार जो ज़िक्र कंदुमि त वरी पोइ उहो माण्हू रंज थी वेंदो मूंखे विञाए इमरान जे करे सभु इमरान जो चश्मो ॾिठो अथई इन जे करे मूंखे छॾी ग़रीब वारो चश्मा पर सलाही थो तुंहिंजो भॼी पियो ठीकु आहे को मसइलो ई न आहे अलाह कंदो इहो भॼी पवंदो हो जन मुंहिंजा साड़िया वांडरा कढी टायर ॾींदो सन टांडा नए एल्बम में ॻाल्हायो आहे अलाए कहिड़े फनकार जो ॾाढो सुठो हल ॾाढो ॾुखियो आहे न पढ़ी ॿुधाए पाण खयो पाण थी पाण ई पढ़ न यार को मसइलो ई न आहे बग़ैर पाणीअ जे साओ मिर्च खाइणो पवंदो दोस्त जे करे साओ मिर्च खाईंदे यार ही माना कहिड़ो सवाल आहे इहो कहिड़ी ॻाल्हि आहे बग़ैर पाणीअ साओ मिर्च खाइणो पवंदो सच में एग्री मां तोखे वरी ऑप्शन ॾियां थो ठीकु आहे न पर्ची खे मां छॾियां थो उन सवाल जो जवाबु ॾे पर्ची ख़तमु हलो सवाल पुछो कहिड़े सवाल आहे उहो ई सवाल हई अला खणी अचो मुंहिंजा जानी मिर्च खणी अचो मुंहिंजा पुनल परदेसियो मिर्च खणी अचो
वाह वाह ये नंढड़ो आहे ये बि नंढड़ो आहे यार मिर्च जो को मिर्च ताईं तूं नंढो है वॾो छा यार तूं एॾो कद ॾिस मुंहिंजो हाणे नंढड़ो मिर्च ठहे थो हाणे ठहे थो हा हे सही आहे बाक़ाइदा साफ़ सुथरो आहे धोतल आहे खाई सघे थो न पर ये कहिड़े क़िस्म जो प्रोग्राम आहे यार ये सही प्रोग्राम आहे खाइणो पवंदो बस सच में खाइणो पवंदो प्रोग्राम में रिकॉर्डिंग पई ले ईअं न आहे त बंदि कयो रिकॉर्डिंग वरी अधु खाई था सॼो खाइणो पवंदो सच में खाइणो पवंदो यार दोस्त खां मथे ते इहो त मिर्च खावां मां तो पर लॻे था ॿियनि खे अक्यूं खोल अॻियूं खुलियल खा खावां थो ये हा खा अधु खाई मां अधु ॿियो खा इहो तूं खिले थो रोए थो मूंखे क्लियर कर प्रोग्राम जो टाइम दी एंड थी चुको आहे इरशाद जॻह मिर्च कंप्लीट कंदो खण पाए भाउ खे